ऐं ज़ाल जे मथां मुड़स जा हक़ कहिड़ा आहिनि? ज़ाल जे मथां मुड़स जा हक़ कहिड़ा आहिनि? यादि रखो त शरीयत इस्लामियह जे अंदरि मर्द जी हैसियत हाकिम जी आहे ऐं औरत जी हैसियत उनजे महकूम जी आहे। अर्रिजाल क़व्वामून अलन निसा, मर्द हाकिम आहिनि औरतुनि जे मथां। मुड़स हाकिम आहे, ज़ाल महकूम आहे। मुड़स बादशाह आहे, ज़ाल वज़ीर आहे। मुड़स धनार आहे, ज़ाल ऐं ॿार उनजो धन आहे। समझो था? त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, लो अमरतु अहदन अन यसजुद लिअहदिन लअमरतुल मरअत अन तस्जुद लिज़ौजिहा, रवाह अहमद व इब्न माजा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेकॾहिं कंहिं माण्हू खे कंहिं इंसान खे सजदे करण जी मोकल ॾियां हा, माण्हू खे सजदो करण जी इजाज़त ॾियां हा, त पोइ ज़ालुनि खे चवां हा त पंहिंजे मुड़सनि खे सजदो कनि। मुड़स जो एॾो वॾो उन ते हक़ आहे। सजदो ख़ुदा खे करणो आहे, ॿिए खे सजदो करणो न आहे। न पीर खे, न मुर्शिद खे, न वलीअ खे, न क़ब्र खे, न ॿी कंहिं शइ खे। सजदो ख़ुदा खां सवाइ ॿिए खे करणो न आहे। पर जेकॾहिं सजदो कंहिंखे करण जी मोकल ॾियां हा न, त पोइ ज़ालुनि खे चवां त पंहिंजे मुड़सनि खे सजदो कनि। एॾो मुड़सनि जो उन्हनि जे मथां हक़ आहे। बीबी आयशा सिद्दीक़ा साहिब थी फरमाए, इमाम हाकिम मुस्तदरक में ही रिवायत आंदी आहे। अमा साहिब फरमाए त मूं सुणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, औरत जे मथां सभ खां वधीक हक़ कंहिंजो आहे? पाण फरमायो मुड़स जो। वरी अर्ज़ कयमि त मर्द खे सभ खां वधीक हक़ मर्द जे मथां कंहिंजो आहे? पाण फरमायो संदसि माउ जो। ॻाल्हि सम्झो? मर्द जे मथां वॾो हक़ कंहिंजो आहे? उनजी जीजल अम्मा जो। ऐं औरत जे मथां वॾो हक़ कंहिंजो आहे? जी, हिकु औरत सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आई। पाण फरमायो तूं मुड़स वारी आहीं, माना शादीशुदा आहीं? अर्ज़ कई हा या रसूल अल्लाह। पाण फरमायो मुड़स सां कीअं हलंदी आहीं? अर्ज़ कयईं जेतिरो पुॼे थो उनजी ख़िदमत कयां थी। ऐं ॾिसो, अल्लाह जो रसूल, अल्लाह जो नबी पंहिंजे उम्मतियाणी खां पुछे थो त तूं पंहिंजे मुड़स सां कीअं कहिड़ो बर्ताव कंदी आहीं, कीअं उन सां हलंदी आहीं? त उन औरत सहाबियाणी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, मां जेतिरो पुॼे थो उनजी पंहिंजे हाल सारूं, सिंधी वेंदी चवंदो हाल सारूं ख़िदमत कयां थी। हबीबन करीमन फरमायो, ऐं औरतुनि जे लाइ हीअ ॻाल्हि हीअं ते लिखण जहिड़ी आहे, महबूबनि जा लफ़्ज़ मुबारक ॿुधो, गौर सां ॿुधो ऐं पंहिंजे दिलि ते लिखो। आकाए तो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त वंज़ुरी कैफ़ अंत लहू फइन्नमा हुव जन्नतुक व नारुक, रवाह अहमद व तबरानी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त ॾिसजांइ, ए औरत ॾिसजांइ, तूं उन जे लाइ कहिड़ो बर्ताव रखण वारी आहीं। मुड़स तुंहिंजी जन्नत बि मुड़स आहे, तुंहिंजे लाइ जहन्नम बि मुड़स आहे। जन्नत बि मुड़स अथई, जहन्नम बि मुड़स अथई। हाणे तूं ॾिस त तूं छा थी पंहिंजे लाइ कमाई, जन्नत थी कमाई या जहन्नम थी कमाई। यानी जेकॾहिं मुड़स जी ख़िदमत कई, फर्मा बरदारी कई, उनजे ॾुख भाइण तीअं, उनजे दर्द में हाल भाइण तीअं, तुंहिंजे लाइ जन्नत आहे। मुड़स सां झेड़ो कई, फसाद कई, उनखे ईज़ा पहुचाई, उनखे नाजायज़ फरमाइशूं करे उनखे परेशान कई, तुंहिंजे लाइ जहन्नम। औरत जे लाइ जन्नत बि मुड़स आहे, जहन्नम बि मुड़स आहे। खटण ऐं हाराइण जो हंधु उनजे लाइ मुड़स आहे। ॻाल्हि सम्झो था? हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त हिकु औरत सुणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ज़ाल ते मुड़स जा हक़ कहिड़ा आहिनि? पाण फरमायो ला तमनहु नफ्सहा व इन कानत अला रअस क़तबिन, पंहिंजो बदन पंहिंजे मुड़स खां न रोके
भली खणी उठ जे पलाण ते वेठल हुजे। मुड़स खे ख्वाहिश पैदा थी, ख्याल पैदा थियो त औरत पंहिंजो पाण रोके न, ज़ाल पंहिंजे मुड़स खां पंहिंजे जिस्म खे न रोके, भली उठ जे पलाण ते वेठल छो न हुजे, इहो हक़ आहे। ला तसूम यौमन ततव्वन इल्ला बिइज़्निही फ़इन फ़अलत असिमत वलम युतक़ब्बल मिन्हा। मुर्दात नफली रोज़ो न रखे, मुड़स जी मोकल खां सवा औरत नफली रोज़ो न रखे, पर जेकॾहिं रोज़ो रखई मुड़स जी मोकल खां सवा रोज़ो रखई त रोज़ो क़बूल न पवंदो ऐं इहा औरत गुनहगार थींदी, आसिमत गुनहगार थी वई, इहा गुनहगार थी वई। वलम युतक़ब्बल मिन्हा, उन खां उहो रोज़ो उन जो क़बूल न कयो वेंदो। नफ़ली रोज़ो रखे त मुड़स जी मोकल खां सवा न रखे। वला तुती शैअन मिन बैतिहा इल्ला बिइज़्निही, मुड़स जी मोकल खां सवा घर मां का बि शइ कंहिंखे न ॾिए, कंहिंखे का शइ ॾिए त मुड़स जी मोकल वठी पोइ ॾिए। फ़इन फ़अलत कान लहू अजरुहु व अलैहल विज़्र, जेकॾहिं मुड़स जी मोकल खां सवाइ कंहिंखे का शइ ॾिनई त सवाब मुड़स खे मिलंदो, गुनाह ज़ाल खे मिलंदो। ॻाल्हि सम्झो? हाणे मायूं वरी घणी सखियाणियूं थियण जी कोशिशि कंदियूं आहिनि। लटो आयो, कपिड़ो आयो, पोइ पंहिंजी चाची खे ॾींदियूं, मामी खे ॾींदियूं, मासी खे ॾींदियूं, सौट खे ॾींदियूं, मुड़स खे ख़बर न कुझु आहे, घर खे लुटींदियूं, माल इस्मगुल कंदियूं, इस्मगुल सम्झो था न? मुड़स जो माल गनीमत जो माल समझी पंहिंजे माइटनि ॾे ढोईंदियूं। यादि रखो, शरीयत में इन शइ जी इजाज़त न आहे। मुड़स जी मोकल खां सवा ॾीए जी वट बि नथी ॾेई सघे, सुईअ जो सॻो बि कंहिंखे नथी ॾेई सघे जेसिताईं मुड़स जी मोकल न हुजे। तव्हां ॻाल्हि सम्झी मुंहिंजी? ऐं अल्ला तख़रुज मिन बैतिहा इल्ला बिइज़्निही, घर खां न निकिरे मुड़स जी मोकल खां सवा। फ़इन फ़अलत लअनतहा मलाइकतुर रहमति व मलाइकतुल ग़ज़ब हत्ता ततूब व तरजिअ। रवाहुल बैहक़ी वल हैसमी फी मजमा ज़वाहिर। अज़ीज़ान मोहतरम, हबीबन फरमाए त औरत मुड़स जी मोकल खां सवा घर मां न निकिरे, पर जेकॾहिं मुड़स जी मोकल खां सवा घर मां निकिती त जेसी ताईं तौबा ताइब न थींदी ऐं मोटी न ईंदी, तेसी ताईं रहमत जा ऐं अज़ाब जा हड़ई मलाइको उन ते लानत वसाईंदा रहंदा। इन माई जे मथां फिटकार पई वसंदी, लानत पई वसंदसि, जेसी ताईं मोटी न थी अचे। हाणे मायूं घणियूं मुड़स खे ख़बर न को चार, मुड़स मिसाल नौकिरी ते हलियो हुयो, माई खे पक्का त हाणे 2 बजे खां अॻु में ईंदो कोन, पोइ मुड़स हेॾे निकितो ई पड़ो पाए वई बाज़ार में, घुमी घुमी रुली मुड़स जे अचण खां 10 मिंट अॻु में पहुची वेंदी। लानत आहे इन औरत जे मथां। फ़रिश्ता, रहमत जा फ़रिश्ता ऐं ॾमण वारा फ़रिश्ता सभु इन जे मथां लानत वसाइनि था, जेका मुड़स जी मोकल खां सवा घर खां निकिरे थी। ऐं इमाम इब्न हिब्बान पंहिंजे सहीह में रिवायत कंदी आहे, सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत कयो, इदा सल्लतिल मरअतु खम्सहा व सामत शहरहा व हसनत फरजहा व अताअत बालहा दखलत मिन अय्य अबवाबिल जन्नति शात। हबीबन करीमन फरमाया त जेका औरत 5 नमाज़ूं फर्ज़ पढ़े, रमज़ान जा रोज़ा रखे, ज़िना खां पाण खे बचाए, पंहिंजे मुड़स जी फर्मा बरदारी करे, हेॾो मरंदी होॾो जन्नत जा 8 ई दर उन जे लाइ खुली पवंदा। हुकुम थींदो, आवाज़ ईंदो, अल्लाह जी बानी जहिड़े दर मां वणई उतो जन्नत में दाख़िल।